वाणी में चवंता कि हे मुंजा प्रभु, हे पार ब्रह्म, मां बार बार तव्हां संतन भक्तन जे चरणन जी धूर तो घुरां। बार बार मां तव्हां चरणन जी वो रज तो घुरां। पार ब्रह्म मेरी श्रद्धा पूर। यही मुंहिंजी श्रद्धा आहे। हिते श्रद्धा सतगुरनि चई आहे कि यही मुंहिंजी इच्छा आहे, यही अभिलाषा आहे। चओ हरे राम हरे राम। कहिड़ी अभिलाषा आहे त चवनि था साध जना की मांगऊं दूर। जेके प्रभुअ जा प्यारा संत आहिनि, भक्त आहिनि, ब्रह्म ज्ञानी महात्मा आहिनि, उन्हनि जे चरणनि जी मूंखे धूल मिली वञे, चरण रज मिली वञे, बसि चवनि था इहा ई मुंहिंजी इच्छा आहे, इहा ई अभिलाषा आहे। ऐं इहा श्रद्धा बणियल हुजे। सतगुरु चवनि था। चओ हरे राम हरे कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सॼो खेल भक्तीअ में साध संगत जी श्रद्धा जो आहे। सॼो खेल जेको आहे उहो श्रद्धा जो आहे भाई। बिना श्रद्धा जे, बिना विश्वास जे भक्ति पूरी ना है, अधूरी ही आहे। चओ हरे राम। हालांकि भक्ति कॾहिं अधूरी न थींदी आहे भाई। हे त असां अधूरा हूंदा आहियूं बिना श्रद्धा जे, है न। असां भक्त न आहियूं बिना विश्वास जे, बिना श्रद्धा जे, बिना प्रेम जे। भक्ति त भगवान जी सदाई पूर्ण आहे। चओ हरे राम हरे राम। चवनि था पार ब्रह्म, हे पार ब्रह्म, हे प्रभु परमात्मा मेरी श्रद्धा पूर। यही मुंहिंजी श्रद्धा आहे कि मां सदाई संतन जे चरणन जी सेवा कयां। गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी वाणी में लिखनि था त इन जो अर्थ इहो बि आहे साध संगत जी कि संतन जी धूर बणजण मतलब ॾिसो सभिनीनि खां हेठि थींदा आहिनि चरण, है न। शरीर में सभिनीनि खां हेठि छा आहिनि भाई? चरण। पर चरणनि जे बि हेठि हूंदी आहे चरणनि जी धूल, चरण रज। इन जो अर्थ सतगुरु सम्झाइनि था भाव में कि भाई इन जो अर्थ कि असां संतनि जे चरणनि जी धूर बणिजी वञूं, यानी हेठि थी वञूं, झुकी वञूं। संतन सतगुरनि खे, भक्तनि खे, प्रभुअ खे सदाई पंहिंजे जीवन में असां ऊंचो स्थान ॾियूं। इहा ई मुंहिंजी श्रद्धा आहे। नंढा बणिजी वञूं। चरण दूर अर्थ इहो बि न आहे भाई असां संसारी जीव आहियूं न, असां पंहिंजा अर्थ कढंदा आहियूं। असां संतनि जो इस्तेमाल बि एतिरो ई कंदा आहियूं कि तव्हां कृपा कयो। पंहिंजो पुरुषार्थ असांखे न पुॼंदो। तव्हां कृपा कयो त संभव आहे, तव्हां दया कयो त हे कमु थी वञे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। तव्हां कृपा कयो। संतन जी कृपा, सतगुरनि जी कृपा, प्रभु जी कृपा त अकारण असां ते हूंदी आहे। असांखे घुरणी बि न खपे। विश्वास हुजे कि आहे कृपा, भरोसो हुजे कि मूं ते त कृपा आहे, मूं ते त उन्हनि जी खूब दया आहे, खूब मेहर आहे, है न। पर जेके उहे वचन चवनि था उहे वचन त असांखे पालन करणा पवंदा न। अर्जुन महाराज अगरि भगवान कृष्ण खे चवंदा तूं ई दया कर प्रभु, तूं ई मेहर कर, महाभारत पाण ई थी वञे, हाँ असांखे लड़णो ई न पए, त पोइ कीअं कमु थिया भाई? चओ जय श्री कृष्ण। न, अर्जुन महाराज महसूस कयो कि भगवान मूंसां गॾु आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो कर्म कयो, महाभारत जो युद्ध कयो उन्हनि, पर गॾु गॾु कृपा महसूस कई भगवान जी कि भगवान मूंसां गॾु आहिनि, भगवान जी दया हर पल मूंसां गॾु आहे। चओ हरे राम हरे राम। त साध जना की मांगऊं धूर। इन जो अर्थ इहो आहे कि असां संतनि जे वचननि ते हलूं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे अगरि कंहिं ब्रह्म ज्ञानी संतनि जा उन्हनि जे चरणनि जी रज मिली वञे त बिल्कुलु मस्तक ते लॻाइजे। उन जा वचन आहिनि बाबा नंद सिंह महाराज जन जा। उन्हनि पंहिंजे वचननि में लिखियो आहे कि अगरि कोई संतनि जे भक्तनि जे चरणनि जी धूल मथे ते खणी लॻाए थो त कई जन्मनि जा पाप ते ई नष्ट था थी वञनि। कई जन्मनि जा ईअं ई नष्ट थी वेंदा आहिनि अगरि कोई भक्तनि जी चरण रज खणी करे बसि मस्तक सां लॻाए। चओ हरे राम हरे राम। श्रद्धा सां, है न।
भाव सां अगरि कोई लॻाए त कई जन्मनि जा दुख हुन जा ईअं ई दूर थी वेंदा आहिनि। हिन जन्म जी त ॻाल्हि ई न आहे, कई जन्मनि जा। पर श्रद्धा हुजे, विश्वास हुजे उन्हनि जे वचननि ते, भरोसो हुजे असांखे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री श्रद्धा पूरी हुजे भाई, ईअं बि न की साल में 12 महीना आहिनि त 6 महीना श्रद्धा हुजे, 6 महीना गायब, है न। इहा श्रद्धा बि न हुजे भाई। भक्त अगरि कोई आहे त उहो 24 कलाक भक्त आहे, 12 ई महीना भक्त आहे, पूरो साल ई भक्त आहे, है न। जीअं तव्हां संसार जा रिश्ता अगरि एॾा तरीक़े सां निभाईंदा आहियो, है न। कोई कंहिंजो पति आहे, है न, कोई अगरि कंहिं स्त्रीअ जो पति आहे त उहो 24 कलाक ई पति आहे न भाई। हाँ, कि 8-10 कलाक उहो घर हूंदो आहे, बाक़ी कमु दुकान ते कंदो आहे वीचारो, त उहो 8-10 कलाक ई पति आहे। बाक़ी जेके 12-14 कलाक दुकानदारी थो करे, ओॾी महिल हुनजो पति न आहे छा? पति त आहे न भाई। तीअं ई अगरि कोई कंहिंजी धर्म पत्नी आहे, घर वारी आहे, त उहे छा केॾी महिल गॾु आहिनि, घर में आहिनि, त उहो घर वारी आहे। 24 कलाक हुनजे लाइ उहो घर वारी आहे न। कोई पिता आहे कंहिंजो त उहो 24 कलाक हुनजे लाइ पिता आहे। कोई कंहिंजो ॿारु आहे त उहो 24 कलाक हुनजो ॿारु आहे, 12 महीना हुनजो ॿारु आहे, पूरो साल, सॼो जीवन हुनजो ॿारु आहे। तीअं ई अगरि कोई भक्त बणिजो आहे त उहो हर पल भक्त आहे, इहो ध्यानु रखे। ईअं न केवल दरबार में अची असां सत्संगी बणजण जा इहे ढोंग कयूं या असां दिखावो कयूं, की न, हिते त सभु सुठो ई नज़र ईंदो आहे भाई, है न। पर असली कमु त हितां खां पोइ आहे। असली परिचय तव्हांजो दरबार साहिब जे ॿाहिरि ख़बर पवंदी। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। त कोई भक्त आहे त उहो 24 कलाक भक्त आहे, ओड़ो नियम बि पालन करे, ओड़ी श्रद्धा रखे भाई। चओ हरे राम। हरे राम। हिकु बार पहिरियों जीअं गुलाम हूंदा हुया, है न, गुलाम ख़रीदी कंदा हुया। अॼुकल्ह त उहो ज़मानो ॾाढो घटि बचियो आहे। ऐं हाणे जीअं माण्हू तनख़्वाह ते रखंदा आहिनि, भई हे असांजो हमरा आहे, दुकान जो नौकर आहे, चाकर आहे, त पहिरियों गुलाम ख़रीद कंदा, भई इकठो उन्हनि खे पैसो ॾेई छॾींदा, ऐं भई हाणे तोखे जीवन भर असां वटि रही करे गुलामी करणी आहे। त हिकिड़ी वॾी कंहिं सेठ वटि हिकिड़ो कोई गुलाम आयो, हुनजे कंहिं कारणवश समस्या अहिड़ी थी त उहो गुलामी करणु आयो। सेठ ॾाढो भलो हुयो, हुन ख़ूब धन हुनखे ॾिनो, ऐं सेवा बि ॾिनी, कमु बि ॾिनो, ऐं भक्त माण्हू बि हुयो सेठ। पहिरियों ॾींहुं जॾहिं उहो आयो कम ते, त उन पुछियो सेठ, भाई तूं छा खाईंदे? त ॾाढो सुंदर जवाबु हुन गुलाम ॾिनो, जे साईं मालिक सेठ जी, तव्हां जेको खाराईंदव मां खाईंदुमि। चओ हरे राम। हरे राम। तव्हां मुंहिंजा मालिक आहियो, हाणे तव्हां जेको बि खाराईंदव मां बिल्कुलु प्रेम सां खाईंदुमि, स्वीकार कंदुमि। त अहिड़ो जवाबु ॿुधी सेठ खे ॾाढी ख़ुशी थी, त हाणे हुन ॾाढो सुठो सुठो खारायो हुनखे। चओ हरे राम। ॿिए ॾींहुं पुछियो, भाई छा पाईंदे? लटा कपिड़ा ॾिस, तोखे जेके सम्झ में अचनि हिते पिया अथई, खणी वठि, कहिड़ा लटा तोखे खपनि। वरी हुन हथ जोड़े चयो, साईं मुंहिंजा मालिक, जेको तव्हां पाराईंदव मां उहो पाईंदुमि। चओ हरे राम। सेठ जी खे ॾाढी ख़ुशी थी, भाई हिन समर्पण पूर्ण कयो आहे, पूरो समर्पण कयो आहे, है न, अधूरो न, पूरी श्रद्धा ॾेखारी आहे, पूरो भाव आहे हिनजो। ॾाढो ख़ुशि थियो, सुठा सुठा लटा कपिड़ा हुनखे आणे ॾिना सेठ, भाई हा तूं हे पाइजां, काथे कमी न रखी। कमाल जी ॻाल्हि आहे, जॾहिं सेठ हुन खां टियों सवाल पुछियो कि भाई तुंहिंजो नालो छा आहे, त हुन ज़बरदस्त जवाबु ॾिनो, चयो साईं जेको तव्हां नालो रखंदव अॼु खां उहो ई मुंहिंजो नालो आहे। चओ हरे राम। हरे राम। सेठ जी अखियुनि में बि आंसू अची विया। कमाल आहे भाई, अहिड़ो समर्पण, अहिड़ो समर्पण। अरे तूं संसार जे हिकिड़े खसीस नंढे से सेठ जे लाइ एॾो समर्पण थो रखे, अगरि कोई उन वॾे सेठ जे लाइ समर्पण रखे त हुनखे छा न मिली वेंदो। अहिड़ो समर्पण तुंहिंजो, कि नालो बि जेको तव्हां रखो। वाह। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। त अहिड़ो भाव हुजे साध संगत जी असांजो, है न, शरणागति अहिड़ी हुजे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। संतन जो संग भी जीवन में मिलियो, साध संगत जे विच में वेहण जो हे सुंदर अवसर भी मिलियो।
भगवान जी इन खां वॾी ॿी कहिड़ी कृपा थींदी असां ते। हाणे बसि पाण ते असांखे कृपा करणी आहे कि पंहिंजी श्रद्धा पक्की करणी आहे, पंहिंजो भरोसो पक्को करिणो आहे। उहो कीअं थींदो भाई ॿुधायो? श्रद्धा कीअं पक्की थींदी आहे? भगवान में अगरि असांखे श्रद्धा पक्की करणी आहे त संतन ॾाढो सरल मार्ग ॿुधायो आहे कि भजन कयो, नाम जपियो, बसि। ॿियो कोई साधन न ॾिनो अथऊं भाई, कोई तंत्र विद्या, कोई मंत्र न, कोई वॾा हवन पाठ बि न ॿुधाया अथऊं। अगरि श्रद्धा पक्की करणी आहे त निरंतर प्रभु जो नाम जपियो भाव सां। बाक़ी कमु प्रभु जो आहे, बाक़ी उहे पाण ई कमु कंदा। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। हा न, हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना ईंदी आहे न, कथा ईंदी आहे, तव्हांखे गुरुवार बि ॿुधाईसीं कि हिकिड़ा भक्त हुया, उन्हनि जो नालो हुयो सूरज ध्वज। उहे भगवान जी खूब सेवा कंदा, खूब भजन कंदा भगवान जो। त वृंदावन में रहंदा, त 8 वक़्त वृंदावन में मंदिर में आरती थींदी आहे। त उहे सभु समय वञी करे पूरो समय ॾेई करे ऐं आरती में हाज़िरी भरंदा हुया, ॾाढे आनंद सां, सुबुह खां वठी करे शाम ताणी, राति ताणी, जेॾीमहिल आख़िरी शयन आरती थिए तेसि ताणी उहे बीठा हूंदा, भगवान खे निहारींदा, सूरज ध्वज महात्मा। ऐं रोज़ प्रभु खे वञी हिकिड़ी प्रार्थना कंदा, कहिड़ी, जेके अॼु तव्हां ॿुधो था भाई, साध जना की मांगो दूर। वो पंहिंजी भाषा में चवंदा कि हे प्रभु मूंखे संतनि जे चरणनि जी सेवा मिले, मूंखे संतनि जे चरणनि जी धूल मिले, मूं ते संतनि जी कृपा थिए। भगवान खे वञी चवंदा, रोज़ ये प्रार्थना कंदा। हिकु बार हिकिड़े संत ॿुधी वरिती कि भाई रोज़ अची प्रार्थना तो करे, ईअं त न कि हिते मंदिर में ॾेखारण जे लाइ तो प्रार्थना करे, वाकई हिन जो भाव आहे कि न आहे? छो जो असां कई बार भक्ति दिखावे लाइ बि कंदा आहियूं। चओ हरे राम, हरे राम। है न, ॿियनि खे ॾेखारण जे लाइ, भई ॿिया सोचनि कि हे त ॾाढो वॾो भक्त आहे, अरे कहिड़ो बढ़िया आहे, पर पोइ ख़बर पवंदी आहे भैया ठन गोपाल। चओ जय श्री कृष्ण। थोरो सो ई गुस्सो अचे, थोरो सो ई कुझु गड़बड़ थिए त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे काॾे वई भक्ति। त संतन परीक्षा वरिती कि वाकई हिन जी श्रद्धा पूरी आहे कि न आहे। ॿिए ॾींहुं संत पहुची विया मंदिर सुबुह साण, अञा मंदिर खुलियो बि न हुयो, आरती शुरू न थी, भगवान जा दर्शन बि न थिया हुया। संत ॿाहिरि बीठा हुया, सूरज ध्वज महात्मा बि पहुची विया। संतनि खां पुछियो, अरे ॿाहिरि छो बीठा आहियो? संतनि चयो, भाई अंदर त वञणु चाहियां थो, पर 3 ॾींहंनि खां कोई चप्पल चोरी तो करे वञे। रोज़ अंदर वेंदुमि त वरी अॼु चोरी न थिए। रोज़ कीअं व्यवस्था थींदी नई चप्पल जी? त मां ॾिसां थो कि कोई मुंहिंजी चप्पल जी थोरी देरि रखवाली करे ऐं मां तुरंत दर्शन करे अचां, वरी पोइ हली वेंदुमि हितां। सूरज ध्वज महात्मा चयो, साईं ॿियो कोई छो, मां ई आहियां, मां ई सेवा कंदुमि, मां हिते बीहां थो तव्हांजे चप्पल जी रखवाली जे लाइ, पादुका जी रखवाली जे लाइ, तव्हां अंदर वञो दर्शन करे अचो। संतनि चयो, न भाई तुंहिंजो बि त नेम आहे एॾनि सालनि जो, तूं कॾहिं नेम न छॾींदो आहे, तुंहिंजो बि त नेम आहे रोज़ आरती जा दर्शन करणु, आरती में शामिल थियण जो। तॾहिं ॾाढी सुंदर ॻाल्हि भक्त चई, बाबा इहो ई त रोज़ भगवान खां घुरंदो आहियां कि मूंखे संतनि जे चरणनि जी सेवा मिले। अॼु भगवान जॾहिं अकारण कृपा कनि था त मूंखे सेवा ॾियो, मूं ते कृपा कयो, तव्हां बि उपकार कयो। संतनि चयो, ठीकु आहे, थोरी देरि बसि भी, मां तुरंत दर्शन करे अचां थो। ठीकु, तव्हां आराम सां दर्शन कयो। संत विया अंदरि ऐं हिकु आरती थी वई, ॿाहिरि ई न आया। लंबी परीक्षा हली, ॿी आरती थी वई, ॿाहिरि न आया। शाम थी वई सुबुह खां, संत ॿाहिरि न आया। ऐं ॾाढे भाव सां सूरज ध्वज महात्मा उन्हनि जी पादुका खणी करे मथे खां रखियूं, वरी छाती खां लॻाइनि, वरी मथे ते रखनि। ऐं कोई बि पुछे ॿाहिरि छो बीठा आहियो, हलो भाई अंदरि दर्शन कयो, त सभिनीनि खे चवनि, अॼु भगवान जी मूं ते वॾी कृपा थी आहे कि मूंखे संतनि जी सेवा मिली आहे, ॾाढी वॾी कृपा थी आहे। राति थी वई, शयन आरती बि थी वई भगवान जी, मंदिर बंदि थी विया। पोइ संत ॿाहिरि आया, गदगद थी विया संत बि कि भाई मां जंहिंजी परीक्षा पियो वठां उहो त पूर्ण संत आहे, उहो पूर्ण भक्त आहे, हुनजी श्रद्धा त ॾाढी पक्की आहे। हे हिलियो बि कोन्हे, सुबुह खां हिते ई बीठो आहे ऐं हिन पंहिंजो नेम बि छॾे छॾियो संतनि जी सेवा जे लाइ। वाकई हे सची प्रार्थना कंदो आहे भगवान जी। आया संत, चयो भाई मूंखे माफ़ कजां, ऐं मां ॾाढो समय लॻाए छॾियो, राति थी वई, हाणे त मंदिर बि बंदि थी विया, मुंहिंजे कारण अॼु तूं दर्शन बि न कयो भगवान जो, आरतीअ में बि शामिल न थिए, तुंहिंजो नितनेम टुटी पियो, भाई मूंखे माफ़ कजां।
संतन खे चवण लॻा भक्त की न प्रभु तव्हां ईअं छो था चओ, अॼु त तव्हां मूं ते ॾाढो उपकार कयो आहे। संत खूब आशीर्वाद ॾेई करे हली विया। खूब कृपा थिए प्रभु जी, खूब तूं भजन कर, खूब तुंहिंजी श्रद्धा अञा अटूट थिए, विश्वास पक्को थिए, खूब आशीर्वाद ॾिनी ऐं संत हली विया। हाणे जेके भक्त हुया भाई सूरज ध्वज, उहे विया मंदिर, मंदिर त बंदि थी चुकियो आहे, पट लॻी विया आहिनि, पर्दो थी वियो आहे भॻवान खे, भॻवान आराम था कनि, शयन था कनि। उन सोचियो अंदरि त न वञणु मिलंदो, चौखट ते ई मथो थो टेकियां। अॼु अंदरि त न वञी सघियो आहियां, पर चौखट ते ई भॻवान जे चौखट ते ई मथो टेके थो वेठा, है न। जीअं कई बार थींदो आहे, असां बि ॾिसंदा आहियूं भई दरबार साहिब बंदि हूंदी आहे, कोई वीचारा श्रद्धालु ईंदा आहिनि त ॿाहिरि ई मथो टेके वेंदा आहिनि। चओ हरे राम, हरे राम। ही श्रद्धा आहे। चौखट ते ई वञी मथो थो टेकियां। जीअं ई हुन भाव सां वञी करे चौखट ते मथो टेकियो त हुनखे महसूस थियो कि पत्थर न आहे, कुझु कोमल कोमल आहे, ॾाढो कोई सॉफ्ट सॉफ्ट कुझु लॻो। चौखट ते त पत्थर ई लॻल हुयो। जेॾी महिल हुन सिर झुकायो, सिर निवायो, मथो टेकियो त महसूस थियो कि पत्थर न आहे, ॿियो कुझु आहे। जेॾी महिल मथो खणी करे ऐं भक्त निहारियो त ॿियो कोई न, भॻवान बांके बिहारी साक्षात बीठा हुया। चओ हरे राम, हरे राम। साक्षात भगवान बीठा। भगवान पंहिंजे हथ सां सूरज ध्वज खे खयो ऐं गले सां लॻायो। चओ हरे राम, हरे राम। सूरज ध्वज पुछनि था प्रभु अॼु कीअं कृपा कई अथव, अॼु त मूं ते होलसेल में दया कई अथव। मां जेको तव्हां खां घुरंदो हुउमि, संतनि जी सेवा मिली, अॼु मूंखे उहा बि मिली वई, तव्हांजा दर्शन बि मिली विया, इहे कृपा कीअं प्रभु। तॾहिं भगवान भावुक थी करे चवण लॻा भाई तुंहिंजी श्रद्धा ॾाढी पक्की आहे। तूं जेके वचन रोज़ अची चवंदे कि मूंखे संतनि जी सेवा मिले, संतनि जी सेवा मिले, अॼु जेको तूं भाव ॾेखारियो आहे संतनि जी सेवा जे लाइ, तुंहिंजो कई सालनि जो नेम छॾिजी वियो, नेम टुटी पियो। अरे असां इंसान पंहिंजो नेम न छॾींदा आहियूं भाई। नेम याने भगवान जी भक्ति न सम्झो। चओ जय श्री कृष्ण। कई असांजा अगरि नेम हूंदा न घर परिवार जा, संसार जा, व्यापार जा, दुकानदारीअ जा, त उहे असां न छॾींदा आहियूं। तीअं भक्तनि जे लाइ सभिनि खां वॾो नेम भक्तीअ जो आहे, हा न। उन्हनि जो एॾनि सालनि जो नेम हुयो, भगवान जा रोज़ दर्शन कंदा, आरती जा दर्शन कंदा। तूं अॼु सभु छॾे छॾियो संतनि जी सेवा जे लाइ, बसि इन भाव ते भगवान चवनि था मां प्रकट थी वियुमि। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। तुंहिंजी श्रद्धा पूरी आहे, अधूरी न आहे भाई। भगवान खूब कृपा कई पंहिंजे भक्तनि ते। गुरबाई तोखे छा खपे, सूरज ध्वज भगवान मिलिया त भगवान इहो सभिनीनि खे चवंदा आहिनि पंहिंजे भक्तनि खे कि मां तो ते राज़ी आहियां, तोखे छा खपे घुर। वरी उन्हनि इहो ई घुरियो कि मूंखे संतनि जे चरणनि जी सेवा मिले। चओ हरे राम, हरे राम। बार बार इहो ई घुरियो आहे भक्तनि कि सेवा मिले, भक्ति मिले, पूर्ण श्रद्धा हुजे, विश्वास हुजे भक्ति में, संतनि जे चरणनि में। चओ हरे राम, हरे राम। भगवान असां ते बि कृपा कनि, सतगुरु असां ते बि दया कनि। साध संगत जी, साध जना की मांगो धूर, साध जना की मांगो धूर, पार ब्रह्म मेरी श्रद्धा पूर, पार ब्रह्म मेरी श्रद्धा पूर। बोलो गुरु नानक देव की, बाबा आनंद राम साहिब की जय, बाबा भगत राम साहिब की जय। आनंद साहब जी पाठ।